हाँ जी बिल्कुल, असीं इन वक्त रौंती के इलाके में मौजूद आहियूं जिथे सिंध पुलिस ऐं रेंजर के गॾियल ऑपरेशन खां पोइ अॼु रौंती पुलिस ऐं इंटेलिजेंस इदारनि जी मदद सां रौंती पुलिस खे अॼु वरी कामयाबी मिली है, जंहिंमें केतिरे ई नाले वारा ॾोहारी आहिनि जेके पाण मुरादो कानून आॾो हिन वक्त सरेंडर थी चुका आहिनि। जंहिंमें पुलिस मूजिब त चांदी शर जेको आहे उहो बि सरेंडर थी चुको आहे, जंहिंजे सिर जी क़ीमत 1 करोड़ खां वधीक हुई, जॾहिं त यासीन माची जंहिंजे सिर जी क़ीमत 50 लाख रुपया रखियल हुई। मिलाओ शर आहे जंहिंमें उन खां पोइ यासीन शर बि आहे, उन खां पोइ अनवर तर्त आहे, जेके अच्छी जवाबदार आहिनि, जेके पाण मुरादो अॼु पुलिस आॾो सरेंडर थी चुका आहिनि। जॾहिं त रौंती कच्चे वारे इलाइक़े में गुज़िरियल 2 महीननि खां हलंदड़ ऑपरेशन दौरान अॼु पुलिस खे जेको अहम कामयाबी मिली आहे, जंहिंमें अच्छी जवाबदारनि पाण खे कानून आॾो सरेंडर करे चुको आहे। हिन वक्त जेको रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में सरेंडर जो अमल जारी आहे। रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में DIG सखर नासिर आफ्ताब पठान, SSP घोटकी मां अनवर खेतरान की अगवाणी में ऑपरेशन जो सिलसिलो आहे उहो जारी है। अॼु जेके पुलिस के अहम कामयाबी जंहिंमें मिली है, जंहिंमें 6 जवाबदारनि चांदी शर समेत केतिरा ई जेका धाड़ेल हुअनि रौंती के कच्चे वारे इलाइक़े में सरगर्म रहा, जिनके सिर की क़ीमत 1 करोड़ रुपया रखी वही, जॾहिं त हू सिंध तोड़े पंजाब पुलिस के मुख़्तलिफ़ केसन में घुरबल हुआ। होॾां DIG सखर नासिर आफ्ताब पठान जो इहो चवणु आहे त रौंती के कच्चे वारे इलाइक़े में हलंदड़ ऑपरेशन तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं धाड़ेलनि जो मुकमिल ख़ात्मो नथो थिए, या त धाड़ेल पाण मुरादो कानून आॾो पेश थियनि या हू मरण लाइ तैयार थियनि। जी।